अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद बावाकार सिमनी इलेक्शन सबब एस्टेब्लिशमेंट के इज्जत मिली है। काल जी इलेक्शन रुगो ट्रेलर हुई, अवाम इम्पोर्टेड हुकूमत के करे छडियो है। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे वफ़ाक़ी घर वज़ीर रशीद चयो त इमरान खान जो बयानियो घर घर पहुची वियो है। हाणे जेतिरो जल्द इलेक्शन थिए ओतिरो बेहतर है। शेख रशीद नवाज़ लीग जी तनक़ीद कंदे त नवाज़ लीग हुकूमत में ईंदे ई नेब में पंहिंजा माण्हू जीअं इमरान खान के रस्तो बंद करे सघिजे, पर वॾा माण्हू आहियूं, इक़्तिदार में अची माफ़ करे छॾींदासीं। पंजाब में ज़िमनी इलेक्शन में कामयाबी पीटीआई जे पंजाब असेंबली में पार्टी पोज़ीशन मज़बूत थी वई है। पंजाब असेंबली में हिन वक्त ताईं साम्हूं आयल नतीजन मूजिब पीटीआई जा असेंबली में 163 मेंबर हुआ। 15 सीटूं खटण बाद पीटीआई जो अंग 178 थी वियो है। पंजाब में पीटीआई जे इतिहाद पार्टी काफ लीग जो अंग 10 है। ॿिन्ही पार्टियुनि जे मेंबरनि जो अंग 180 ताईं पहुची वियो है, जॾहिं त ॿिए पासे पंजाब असेंबली में नवाज़ 164 मेंबर हुआ। 4 सीटूं मारण बाद नवाज़ लीग जूं 68 सीटूं थी वियूं आहिनि। उन खां सवाइ नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी आज़ाद मेंबरनि जी 3 ऐं राहे हक़ पार्टी जी 1 मेंबर जी हिमायत हासिल है। हिमायत पंजाब असेंबली में नवाज़ लीग जे मेंबरनि जो अंग 179 ताईं थियो आहे, जॾहिं त पीटीआई इत्तेहादी पार्टियुनि जो अंग 180 थी वियो है। जंहिं बाद चौधरी परवेज़ इलाही जी पंजाब जे तौर चूंडण जा इम्कान पिण वधिया आहिनि। पीपल्स चेयरमैन परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी इजलास कोठाए वरितो। पीपल्स पार्टी जे तर्जुमान मूजिब इजलास शाम 4 वॻे हाउस कराची में थींदो। तर्जुमान ही हिकु हाइब्रिड मीटिंग हूंदी। इजलास में शिरकत कंदड़ ज़ाती तौर ऐं वीडियो कॉन्फ्रेंस ज़रिए शरीक थींदा। इजलास में मुल्क जी सूरतहाल ऐं पंजाब जे ज़िमनी इलेक्शन में पीटीआई जी कामयाबी में ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जे 5 केसनि में 5-5 हज़ार रुपयनि जे मुतलकन रूबरी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट अदालत में वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ केस जी ॿुधणी थी। इमरान खान जे पेश नज़र अदालत में हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त जमा कराई वई, जेका अदालत मंज़ूर करे वरिती आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जे 5 केसनि में 5-5 हज़ार रुपये जे मुतलकन उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। चीन जे परॾेही वज़ीर वांग ज़ी पाकिस्तान जे हममनसब ज़रदारी के ख़त लिखी बोर्ड जी तबाहकारियुनि ते नुक़सान ते अफ़सोस इज़हार कयो आहे। चीनी परॾेही वज़ीर वांग ज़ी ख़त में लिखियो आहे त पाकिस्तान में आयल बोर्ड सबब वॾो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। ॾुख जी असां पाकिस्तान जे अवाम सां उम्मीद आहे त पाकिस्तान सरकार जल्द हिन आफ़त ते ज़ाब्तो आणे वठंदी। असां ज़ख़्मियुनि जी जल्द सिहतयाबीअ लाइ दुआ गुआहियूं। जेल खाते जे सूबाई सदर एजाज जखरानी चयो त मकानी चूंडनि जो मुक़ाबिलो पीटीआई सां न पर महांगाई सां हुयो। सखर में एजाज जखरानी एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नंढी चूंड में पीटीआई कामयाबीअ ते इमरान खान खे मुबारकबाद ॾियां थो। सलाहकार जो चवणु हो त अवाम महांगाई बर्दाश्त नथो करे, उन करे हुन ज़रिए अहिड़ी मोट ॾिनी आहे त अवाम पीपीए सां गॾु आहे। उन करे 15 सालनि खां सिंध में पीपी हुकूमत आहे। एजाज जखरानी जो चवणु हुयो त ईअं नथो चई त 15 सीटूं खटण सां सॼो मुल्क इमरान खान जो आहे। ॿुधायो त मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। एजाज जखरानी चयो त सिंध सरकार पारां जो पाणी फौरी तौर ते नेकाल करे मुतासिर माण्हुनि जी मदद लाइ जोड़ियो वियो आहे। सखर जी एहतसाब अदालत में गिरफ़्तारी खां अॻु वारी उबूरी ज़मानत वारनि दरख़्वास्तनि जी ॿुधणी कई वई आहे। रमेश वज़ीर, अवेस कादिर शाह, ज़ियाउल हसन, सरदार चांडियो ऐं ॿियनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई वई आहे। नेब
टीम पीपीए जे एमएनए ऐं एमपीए जे ख़िलाफ़ आमदनी खां वधीक मिल्कियत जांच करे रही आहे। रमेश लाल, अवैस कादिर शाह, ज़ियाउल हसन, सरदार चांडियो, बुरहान ऐं ॿियनि गिरफ़्तारीअ खां अॻु वारी हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कई। चीनासीन ख़बर कंदा हलूं त मुल्की तारीख़ में तारीख़ जे बुलंद तरीन सतह 115 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। फॉरेक्स ज़रियनि मूजिबि डॉलर जे मुल्ह में हिक ई धक में 4 रुपया 5 पैसनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। मुल्क जे मुआशी सूरतहाल सबबि रुपयो लगातार घटि थी रहियो आहे। मुल्की तारीख़ में डॉलर पहिरियों भेरो 115 रुपयनि ताईं पहुची वियो। नई देरे में कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो की नंढी फर्जंद शहीद शाहनवाज़ भुट्टो जे 37वीं वरसी अॼु अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वञे। शहीद शाहनवाज़ भुट्टो जी वरसी जे मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे गॾियल पैगाम में चयो आहे त शाहनवाज़ भुट्टो हिकु सचो जमहूरियत पसंद हुयो। आसिफ अली ज़रदारी चयो त शहीद भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश करे संदसि चवणु हुयो त पंहिंजे पीउ शहीद जुल्फकार अली भुट्टो जे ते यकीन रखंदो हुयो। अॻूणे सदर चयो त हू नुसरत भुट्टो खे पेश करे थो जंहिं मुल्क ऐं क़ौम ख़ातिर पंहिंजा बहादुर कुर्बान करे छॾिया। वरसीअ जे मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जे ते शाम जो 4 वजे क़ुरान ख़्वानी रखी वई आहे। ख़्वानीअ बाद इज्तिमाई दुआ घुरी लंगर तक़सीम कयो वेंदो, जंहिं बाद कारकुन शहीद शाहनवाज़ भुट्टो समेत शहीद कायदी मज़ारनि ते हाज़िरी भरे ख़राज अक़ीदत पेश कंदा। क़ुरान ख़्वानी में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे जा कारकुन तोड़े चूंडियल नुमाइंदा शिरकत कंदा।